हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं सुधावियो। हिन में छा थो चए, हिन में चए थो त बाबा वहीद रन्स 9 माइल इन 1 आवर। वहीद जेको आहे 9 माइल हिकु कलाक में भॼी थो वञे, डोड़ थो करे त 9 माइल हिकु कलाक में तय करे थो वञे। एट दिस रेट, हिन स्पीड सां हाउ मेनी आवर्स ऑफ रनिंग विल इट टेक, त हू घणा कलाक हू भॼंदो जेकॾहिं हुनखे 108 मील भॼणो पए। पाण खे हिकु कलाक में जेकॾहिं 9 मील भॼे थो त 108 माइल जेको आहे हू घणनि कलाकनि में भॼंदो। सफ़ा सवलो आहे, कुझु न आहे करिणो। 108 खे वंड कंदो 9 सां, ठीकु आहे, छो जो हिकु कलाक में 9 माइल हू भॻो आहे, त 108 जेको माइल आहे उहो घणनि कलाकनि में भॼंदो। डायरेक्ट 9 सां वंड करे छॾियो। घणे भेरे खोड़ो लॻो? 12 भेरे, ठीकु आहे, ही 12 भेरे, मतिलबु 12 कलाकनि में हू 108 माइल फ़ासिलो तय करे वेंदो। ठीकु आहे, सफ़ा सवलो आहे नी। जेको ऑप्शन ई ऑप्शन बी आहे क्वेश्चन पेपर में। को भी मसलो हुजे कमेंट में पूछी सको था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।